ॿी अहम ख़बर आहे मूंखे अपडेट कंदा हलूं त मिठी जे ओलह फ़कीर पाड़े मां नौजवान ऐं नारी जा घर अंदरि बिजली जे पखे में टंगियल लाश ठाहिया आहिनि। अहम ख़बर आहे मूंखे ॾींदा हलूं त मिठी में ओलह फ़कीर पाड़े मां नौजवान ऐं नारी जा घर अंदरि बिजली जे पखे में टंगियल लाश ठाहिया आहिनि। अब असां अहम ख़बर शेयर पिया कयूं त मिठी जे ओलह फ़कीर पाड़े मां नौजवान ऐं नारी जा घर अंदरि बिजली जे पखे मां टंगियल लाश ठाहिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ बजीर खां। जी एजाज़, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, फ़कीर पाड़े में सूबेदार गुल मोहम्मद खान जे जेका घर आहे उन मां ॿ इज्तिमाही तौर ते ख़ुदकशी वारा जेके लाश आहिनि उहे मिलिया आहिनि। छाकाणि उन्हनि जा ॿिन्ही ॼणनि जा लाश जेके आहिनि उहे धारदार कमरे जे पखे अंदरि जेके उहे टंगियल हुया, जेके इब्तदाई तौर ते पुलिस उन लाशनि खे ॿिन्ही लाशनि खे छाकाणि लाहे उहो हिते रखियो आहे। जंहिंमें ॿुधायो वञे थो दीपले वासी डूंगर मेंगवाड़ ऐं उनखां अलावा उनजी साली ॿुधायो वञे थो मिठी जी रवासण आहे बबीका मेंगवाड़, उनजो ॿिन्ही जो गॾियल तौर ते इज्तिमाही ख़ुदकशी कई आहे। उन्हनि ॿुधायो वञे थो इब्तदाई तौर ते जेका रिपोर्ट आहे, पर हीअ हिकु सूबेदार जे घर मां लाश मिलण वारो मामिलो जेको आहे ताईं मुजल नज़र अचे थो। छाकाणि अञा ताईं जी जांच थियणी आहे, पर पुलिस हेसिताईं जेका आहे उहो लाश लाराए वरिता आहिनि। उन जा वापस जेके आहिनि उहे अञा ताईं पहुची न सघिया आहिनि, जंहिं करे उन्हनि जो पोस्टमार्टम लाइ लाशुनि खे उमाणियो न वियो आहे। पर हीअ ॿई लाश जेके ताईं ॿुधायां त इन जो ॿुधायो वञे थो त ॿई पाण में रिश्तेदार आहिनि। इन जे करे जो उहो जेका छोकिरी आहे उहा उनजी साली ॿुधायो वञे थो उहो डूंगर मेंगवाड़ जेको आहे उनजी हिन ॿिन्ही जा लाश मिलण खां पोइ अञा ताईं वाक़े जी थी सघी आहे। पर DSP रशीद हारून ते पतो आहे, SHO मोहम्मद खान ज़हूर जेको आहे उहो हिते मौजूदु पैदल आहे। पर ॿिन्ही पारां जेका आहे सही तौर ते जांच कई वञे थी, पर ॿिन्ही ॼणनि जो लाश मिलण खां पोइ अञा ताईं वाक़े जी सबबु जेके आहे उहो मालूम न थी सघियो आहे त हीउ वाक़ियो जेको आहे उहा ख़ुदकशी आहे या इब्तदाई तौर ते अञा ताईं मुबैना तौर ते को क़तल थी सघे थो। जी ठीकु है, वॾी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।